ना मां पाण के साथ बस खैरपुर नाथन शाह मां पाणी नथो कढे वञे। पाण मथां पेट्रोल छिड़के पाण साड़ण जी कोशिश कंदड़ शख़्स इन बदनसीब शहर खैरपुर नाथन शाह जो शहरी आहे, जेको शहर जे हिन तबाही ऐं सरकार जी बेवसी ख़िलाफ़ एहतजाज करे रहियो आहे। हाफ़िज़ मोहम्मद अमीन जमाली जो चवणु आहे त हिकु त KN शाह खे निधणको करे ॿोड़ियो वियो आहे त मथां वरी ॿोॾ सटलनि जी का बि वाहिर नथी कई वञे, जंहिं सबबु केतिरनि ई ॾींहंनि खां अक्सर माण्हू लंघण ते वेठा आहिनि ऐं ईअं महसूस थी रहियो आहे ॼण त ही माण्हू संदन ज़िम्मेवारी ई नाहे। अञा ताईं 25 ॾींहं थिया 12 खां 14 फुट पाणी बीठो आहे, काॾे मरी विया आहिनि। खैरपुर नाथन शाह जा रहवासी चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ दाहे रहिया आहिनि त सिंध अंदरि जेके बि शहर ॿुॾा आहिनि इन्हनि मां पाणी नेकाल करण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, पर KN शाह उहो वाहिद शहर आहे जंहिं मां पाणी कढण लाइ अञा ताईं कुझु बि न कयो वियो आहे। पाणी नेकाल न करण ऐं ॿोॾ में फाथल माण्हुनि जे ॻिभी टुकर जो बंदोबस्तु न करण ख़िलाफ़ एहतजाज कंदे हिकु शहरी पाण मथां पेट्रोल हारे पाण खे साड़ण जी कोशिश कई, जंहिंखे उते मौजूद माण्हुनि बचाए वरितो। मां साड़ी दो छोकरा और चक्कर वठो दा वठो ए साड़ी दो पाणी साईं वठो न वठो न चला दीजिए डीसी दोसा शहरी इतिहाद जे अॻुवाण जो चवणु आहे त सरकार ऐं इंतज़ामिया जी लापरवाही ऐं बेहिसी सबबु हिकु ई हफ़्ते अंदरि 6 माण्हू अजल जो शिकार थिया, जिन जी का बि वक़्ति सिर वाहिर न कई वई ऐं लाशनि खे कुता ॿिला ऐं कीड़ा खाईंदा रहिया, जंहिं ॾोह जो ज़िम्मेवार सूबाई सरकार तक जा चूंडियल नुमाइंदा ऐं मुक़ामी ज़िलई इंतज़ामिया आहे। लाश पे था लुड़न माण्हू जा करोड़ों रुपए जो घर में रुपए जो नुक़सान